जय झूलेलाल। जय झूलेलाल। मुंहिंजो आवाज़ ॿुधण में अचे थो? मुंहिंजो आवाज़ अचे थो ॿुधण में? थोरो इंडिकेशन ॾींदा त मां अॻिते वधायां। मुंहिंजो आवाज़ ॿुधण में अचे थो? पूजा, आर यू एबल टू हियर मी? दैट्स फाइन। थोड़ा वेट कर लेते हैं। सभिनी जी आदत आहे थोरो देरि सां जॉइन करण जी। 2-4 मिंटनि में पोइ मां शुरू कयां थो। मूंखे हिकु त ख़बर नथी पवे केरु केरु आहिनि। मां बंसी धामेजा तव्हांजो अॼु जे सिंधी ग्लोबल जंक्शन पारां फेसबुक लाइव टॉक में स्वागत करे रहियो आहियां। मां काफ़ी दफ़ा पहिरीं तव्हांजे साम्हूं अची चुको आहियां ऐं कुझु पंहिंजा वीचार तव्हांजे साम्हूं रखंदो आहियां ऐं मूंखे पाण खे सुठो लॻंदो आहे। अॼु जो टॉपिक आहे भॻवान श्री झूलेलाल पार्ट 2। त अॻिते कुझु चवण खां पहिरीं मां हिकु ॿ अखर चवणु चाहींदुसि त हीअ जेकी बि मां अॼु करे सघी रहियो आहियां, शायदि मां इन जे क़ाबिल न आहियां, पर झूलेलाल ई या भॻवान ई मुंहिंजे मन में इहे वीचार अचनि था जो मां कुझु कयां थो। ऐं इन सभ जे पुठियां मूंखे ईअं लॻे थो त मालिक जी महिर आहे या हीअ मुंहिंजी दोस्त, मुंहिंजी हमसफ़र, मुंहिंजी जीवन संगनी, मुंहिंजी वाइफ विमला जी ताक़त बि आहे ऐं तव्हां सभिनी जूं दुआऊं बि आहिनि। सभई फ्रेंड्स दुआऊं ॾींदा आहिनि, तंहिंजे करे शायदि मां हीअ सभु करे रहियो आहियां। पोइ दफ़े मूं शुरूआति कई झूलेलाल कथा जी, त के जेके नवां जॉइन कई आहे हींअर त सभु पुराणा ई नज़र था अचनि, सभिनी ॿुधल आहे। त फस्ट पहिरें पार्ट जो थोरो मां रिकेप्चुलेट कंदुसि, जस्ट लिटिल। 2 मिंटनि में मां उहो पूरो कंदुसि ऐं पोइ उन खे अॻिते वधाईंदुसि। त हिंदुनि ते मिर्ग जे राज में ठठे में घणो ई ज़ुल्म थियणु लॻो। हिंदुनि खे ज़बरदस्ती मुस्लमान ठाहिणु लॻा। त हिंदुनि मिर्ग सां मुलाक़ात कई ऐं मोहलत घुरी त हिंदुनि दरिया शाह खे अर्ज़ु कयो कि असांखे बचायो। ऐं आकाशवाणी थी हुई त 8 ॾींहुं मां नसरपुर में जनमु वठंदुसि ऐं तव्हांखे बचाइण लाइ ईंदुसि। भले वञी मिर्ग शाह खे चओ त मां 5 ॾींहुं हुन सां गॾिजंदुसि। त जीअं आकाशवाणी थी हुई तीअं ई 8 ॾींहुं नसरपुर में रतन राय जी देवकी पत्नी देवकीअ 3 पुट खे जनमु ॾिनो ऐं उन मां सभिनी खे नज़ारे मां ख़बर पइजी वई हुई त असांजे गुरूअ जो जनमु थियो आहे। त जीअं ई 8 ॾींहं पूरा थिया त मिर्ग शाह हिननि खे हिंदुनि खे घुरायो भई तव्हांजा 8 ॾींहं पूरा थिया आहिनि ऐं तव्हां हाणे इस्लाम क़बूलु कयो। त 8 ॾींहंनि मूंखे चयो त भई असांजे गुरूअ जो जनमु थी चुको आहे, मुर्शिद जनमु वरितो आहे, तव्हां दरियाफ़्त कयो ऐं जे उन्हनि सां मुलाक़ात थींदी। उन्हनि चयो 5 ॾींहं मां तव्हां सां गॾिजंदुसि, उन खां पोइ जेकी थींदो सो थींदो। त इहा ॻाल्हि उन्हनि खे वञी ऐं मिर्ग शाह पंहिंजे वज़ीर खे चयो त तूं वञ
ऐं नसरपुर वञी ऐं हुन ॿार खे तूं वठी अचु। त जीअं मिल्क शाह अहे खे चयो हो त अहियो जानबाज़ हुयो, तमामु बहादुर हो। 11 सिपाहियुनि खे पाण सां गॾु वठी नसरपुर जे लाइ रवानो थियो। रस्ते में जॻह जॻह ते बीहंदा कंदा पंहिंजो रोब ऐं रुतबो ॾेखारींदा हलंदा। 2 ॾींहंनि खां पोइ सुबुह जो नसरपुर वञी पहुता ऐं नसरपुर जे ॿाहिरि ई इन्हनि पंहिंजा तंबू लॻाया या खेमो कयो, उते रुकिया। ऐं नसरपुर जे ॿाहिरि ई इन्हनि खे ख़बर पइजी वई माण्हुनि मां त वाक़ई चंड ॾींहुं थारूअ ॾींहुं रतनराय जे पत्नीअ पुट खे जनमु ॾिनो आहे। त हे वज़ीर 2 थाल जंहिंमें नेज़ा, मिश्री, पान, सुपारी, बादाम गिरी, अखरोट वग़ैरह वग़ैरह विझी करे 2 थाल भरे उन्हनि जे मथां हीरनि जा हार रखी करे ऐं मथां रेशमी कपिड़े सां ढके, रेशमी धागे सां ॿधी सूखड़ीअ तौरु खणी करे ऐं नसरपुर अंदरि हलियो रतनराय जे घर। नसरपुर में जीअं ई अंदरि विया त ॾिठा त सभई ॿार, सभई माण्हू रतनराय जे घर ॾांहुं वञी रहिया आहिनि। त हुननि खे ख़बर पइजी वई त हीउ जो ॿारु आहे को रवाज़ी ॿारु न आहे ऐं माण्हुनि मां ख़बर पई कि ॿार में रूहानी कशिश आहे, ॿार जी सूरत ॾिसण वटां आहे, ॿारु अलॻि ई क़िस्म जो आहे। त हीउ हलंदे हलंदे पहुता रतनराय जे घर। वज़ीर हुयो त आजियां थी हिन जी। त हिन ॿार खे गोद में खंयो। जीअं ई हिन ॿार खे गोद में खंयो, हिन छा कयो कि पंहिंजे खीसे मां हिकिड़ो गुल कढियईं गुलाब जो, ऐं गुलाब जे गुल में तिखो ज़हर लॻल हो। उहो गुल हिन ॿार जे नक जे अॻियां आणण जी कोशिशि कई। जीअं ई अॻियां आंदईं त ॿारु अहिड़ो हुन जे हथ खे धकु हंयो ज़ोर सां कि गुल केॾांहुं उॾामी वियो, कंहिंखे ख़बर ई कान पई। अहियो इन मां सम्झी वियो ऐं उते ई हिन खे मुरली वॼाईंदो कृष्ण नज़र आयो। उते ई हिन ॾिठो विष्णुदेव नज़र आयो। उते ई ॾिठईं पले ते हिकिड़ो ॿुढो अछी ॾाढ़ीअ वारो नज़र आयो। उते ई हिनखे ख्वाजा खिदर बि नज़र आयो। एॾा सभु रूप ॾिसी हीउ त सम्झी वियो त तमामु वॾी ग़लती मूंखां थी आहे ऐं हिकदमि ॿार जा पेर पकिड़े पेर चुमी माफ़ी घुरणु लॻो कि मूंखे माफ़ु कयो, मूंखां ॾाढी वॾी ग़लती थी आहे ऐं मां त तव्हांखे अर्ज़ु करणु आयो आहियां कि मिल्क शाह खे पंहिंजो दास सम्झी ऐं हुनखे दर्शन ॾियो ऐं हीअ मुंहिंजी सूखड़ी जेका आहे महिरबानी करे तव्हां क़बूलु कयो। हिन ॿार जो नालो उदयचंद रखियो वियो। 6 ॾींहुं छठी थी चुकी हुई उदयचंद। त उदयचंद चयो कि मां तोखे दर्शन ॾींदुसि, मिल्क शाह खे मां दर्शन ॾींदुसि। मुंहिंजो निज स्वरूप तूं कॾहिं न विसारजांइ ऐं जॾहिं बि निज स्वरूप यादि करे तूं मूंखे यादि कंदे त तोखे तुंहिंजे भरिसां मां ईंदुसि। त पोइ अहियो वज़ीर त लाल साईं खां आज्ञा वठी ऐं पंहिंजो ठठे ॾांहुं रवानो थियो। ठठे जॾहिं पहुतो त सिधो दरियाशाह ते वियो। दरियाशाह ते वञी वेठो ऐं लाल साईंअ खे यादि कयईं। लाल साईं यादि कयईं त हिन वरुण देव ॾिठो पाणीअ मां निकितो ॿाहिरि ऐं वरुण देव ॿाहिरि निकिरी ऐं वरी पाणीअ में ग़ाइबु थी विया। उन खां छा थो ॾिसे त झूलेलाल घोड़े ते सुवार, उन सां हिकिड़ो वॾो लश्कर आहे, वॾी फ़ौज आहे। सभई पाणीअ जे मथां हलंदा था अचनि ऐं सभु हिन जे पासे ॾांहुं था अचनि। जॾहिं हिन जे भरिसां पहुता त हीउ ॾाढो घबराइजी वियो ऐं मन में सोचणु लॻो त हाणे त कोई बि तुर्क या मुस्लमान कोई कान बचंदो। त जीअं ई लाल साईं हिन जे भरिसां आया त हीउ माफ़ी घुरणु लॻो भई मुंहिंजा गुनाह माफ़ु कयो, मुंहिंजा प्राण बख़्शियो, तव्हां ई पालनहार आहियो,
तव्हां ई सभु कुझु आहियो, त मां त सिर्फ़ु तव्हांखे अर्ज़ु करणु आयो आहियां कि मिल्क शाह जी इच्छा आहे कि तव्हां हुनखे दास सम्झी हुनखे दर्शन ॾियो। उन खां पोइ लाल साईं ऐं हिन इहो बि चयो कि लश्कर खे वापसि मोकिलियो, पर लाल साईं ठठे में अंदरि घिरी पिया लश्कर सूदा। जॾहिं ठठे में अंदरि निकिता त सभई माण्हू ॾिठो, हिंदू ॾाढा ख़ुशि थिया कि असांजो गुरू आयो आहे, असांखे बचाइणु आयो आहे, असांखे कंहिं बि क़िस्म जी हाणे घबराइण जी ज़रूरत न आहे। नर नारी सभिनी गुलनि जी बरखा कई। लाल साईं हलंदा विया लश्कर साण सां, ऐं मिल्क शाह जे महल जे ॿाहिरां जॾहिं पहुता त मिल्क शाह अंदरूं आयो। मिल्क शाह लाल साईं खे वठणु आयो, अची इन्हनि खे ॾाढे इज़त सां, बड़े आदर सत्कार सां पाण सां अंदरि वठी वियो ऐं वञी हिनखे लाल साईं खे पंहिंजे तख़्त ते विहारियईं। तख़्त ते लाल साईं खे विहारियईं ऐं पाण हेठि वेही रहियो। त इहो सभु ॾिसी लाल साईं लश्कर खे इशारो कयो कि वॼा वञो, ऐं लश्कर वापसि हलियो वियो। एतिरे में अयो वज़ीर बि उते पहुतो। हे खां मिल्क शाह बादशाह पुछे थो त भई हुन ॿार जो ॿुधाए, तूं नसरपुर वएं त तो छा ॾिठो? त हे जेकी जेकी हिन जो थियो हो उहो सभु ॿुधायईं। त मिल्क शाह पुछो भई हिननि जो नालो छा आहे? चई हिननि खे उॾेरोल लाल चवनि था, ख्वाजा खिदिर बि चवनि था, ऐं जलपति चवनि था। तॾहिं मिल्क शाह लाल साईं खे चयो कि भई मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो कि हिकु ई धर्म थियणु खपे। ही ॿिनि धर्मनि थियण जे करे ॾाढी मुश्किल थी थिए। तव्हां सभिनी हिंदुनि खे चओ त सभु इस्लाम क़बूल कनि। लाल साईं चयो हिकिड़ी ॻाल्हि मन में हमेशह रखो, सभिनी जो मालिक हिकु आहे, पर धर्म अलॻि अलॻि आहिनि, ऐं हर कंहिंखे पंहिंजे धर्म ते हलण जो इख़्तियार आहे। तव्हांजा पीर पैगंबर बि नथा चवनि त कंहिं सां ज़ोर ज़बरदस्ती कयो। कंहिंजो ज़बरदस्ती धर्म मटाइणु ग़लति आहे, ऐं जेको अहिड़ो कमु कंदा त उहे दोज़ख में वेंदा। तव्हां पंहिंजा 4 किताब खोले ॾिठो, उन में बि किथे इहो चयल न आहे कि कंहिं सां ज़ोर ज़बरदस्ती करे ऐं तव्हां धर्म मटायो उन्हनि जो। तंहिंजे करे तव्हां मालिक खां डिॼो ऐं ग़लति कमु न कयो। त जीअं चवंदा आहिनि न, जेको बेवकूफ़ हूंदो आहे या मूर्ख हूंदो आहे उहो बदकिस्मत बि हूंदो आहे। त मिल्क शाह खे लॻो कि लाल साईं त अकेला आहिनि, त हिननि खे क़ैद करे ऐं हिननि खे मुस्लमान ठाहे था वठूं। उन खां पोइ त सभई हिंदू मुस्लमान थी वेंदा। त हिन पंहिंजे इशारे सां लश्कर खे घुरायो। लाल साईं सम्झी विया। लाल साईं सम्झी विया कि हीउ छा थो चवणु चाहे। त मिल्क शाह खे चयूं भई तूं धोखेबाज़ी छॾ, अञा बि तोखे वक़्तु आहे, ऐं जेकॾहिं तूं न छॾींदे त तोखे ॾाढो ई बुरो वक़्तु ॾिसणो पवंदो। बादशाह जी सम्झ में न आयो ऐं बादशाह हुकुम ॾिनो कि लाल साईं खे क़ैद कयो। त लाल साईं चयो कंहिं में एतिरी हिमत न आहे जो मूंखे हथ बि लॻाए सघे। एतिरे में हिकु ज़ोर सां धमाको थियो ऐं लाल साईं ग़ाइबु थी विया। केॾांहुं विया कंहिंखे ख़बर ई कान पई। सभई हेॾां होॾां निहारण लॻा, लाल साईं किथे बि आहिनि ई कान। सभई चुप करे वेही रहिया त हाणे कयूं त छा कयूं। थोरी देरि खां पोइ लाल साईं वरी प्रकट थिया ऐं हिन भेरे जल स्वरूप पाणी, थूप पाणी वहणु लॻो। सभई ॿुॾण लॻा। मिल्क शाह ऐं अयो वज़ीर हिन जो ॿई उतां भॼी विया। पोइ सिपाहियुनि ॾिठो त पाणी सुकी वियो आहे, त हू निकिता लाल साईं खे ॻोल्हण जे लाइ। ॻोल्हींदे ॻोल्हींदे मंदर में आया। मंदर वटि पहुता त लाल साईं हिननि खे उते नज़र आया ऐं हिननि जे मन में वीचार आयो कि लाल साईं खे हाणे पकड़ियूं। मिल्क शाह जो हुकुम न मन में आयो त जीअं ई इहो वीचार हिननि खे आयो, तीअं ई ज़ोर सां तूफ़ान लॻणु लॻो। ऊंदहि थी वई। हिननि खे कुझु नज़र न पियो अचे। त हिननि खे सम्झ में न पियो अचे त असां कयूं त कयूं छा।
त एतिरे में वरी लाल साईं दर्शन ॾिनो। उन खां पोइ ही वरी गुम थी विया। इनखे इनखे ज्योति स्वरूप नज़र आया त ही सभई विया मिर्ग बादशाह खे घुराइण। त जीअं ई ॿाहिरि निकिता ॻोल्हण जे लाइ निकिता त रस्तो ई भुलिजी पिया वञनि। जेॾा वञनि घुमी घुमी वापसि उते ई पिया अचनि। हिनखे को रस्तो नज़र न पियो अचे। केतिरा ई हिन में किरी पिया, केतिरनि खे धक लॻा, कुझु बि कोई कुझु। हिननि खे किथे बि लाल साईं कंहिं बि क़िस्म से नज़र न आया। जॾहिं लाल साईं हिननि खे नज़र न आया त सिप सालार सिपाहियुनि खे वठी ऐं सिधो मिर्ग बादशाह वटि वियो ऐं वञी ॿुधाई असां ॻोल्हे ॻोल्हे थकायूं, सॼो जेकी थियो हो सभु ॿुधायईं कि असां ॻोल्हे ॻोल्हे थकायूं, असांखे लाल साईं किथे बि नज़र न आया आहिनि। त मिर्ग शाह सोचियो कि हिननि जो हिंदुनि जो गुरू त हलियो वियो आहे, त हाणे ही सुठो मौक़ो आहे त मां हिंदुनि खे घुरायां। त सिप सालार खे चयईं वञी हिंदुनि जे मुखी ऐं पंचनि खे घुराए वठी अच। त उहे सभई आया त उन्हनि खे मिर्ग शाह थो चए भई तव्हांजो गुरू त भॼी वियो आहे डिॼी करे ऐं तव्हां इस्लाम क़बूल कयो, तव्हांजो गुरू न आहे। त हुननि चयो न गुरू त असां सां आहे। मिर्ग शाह थो चए गुरू जेकॾहिं आहे त हुनखे घुरायो। त सभिनी दरिया शाह जी आराधना कई भई असांखे बचायो, असां तव्हां खां सवाइ असांजो ॿियो को न आहे। त दरिया शाह हिननि खे दर्शन ॾिनो। जॾहिं हिननि खे दर्शन ॾिनो त हिंदुनि खे हिकिड़ी तसली थी, आथत थियो, हू त आहिनि। उन खां पोइ छा थो थिए, सभई तपण था लॻनि बाहि, सभिनी जो शरीर गरम थियण थो लॻे। हिंदुनि खे कुझु नथो थिए, मुस्लमाननि जे घरनि में बाहि लॻणु शुरू थी वञे ऐं भॼंदा भॼंदा मिर्ग शाह वटि था अचनि कि असां त बाहि लॻे थी ऐं असांजो शरीर तपे थो ऐं हिंदुनि खे कुझु बि नथो थिए। एतिरे में बाहि मिर्ग शाह वटि बि पहुची वई। मिर्ग शाह खे बि बाहि वराए वई ऐं हीउ बि भॼणु लॻो। भॼंदे भॼंदे मस्जिद में वियो। मस्जिद मीन्स मस्जिद। उते वञी हिन पाणीअ जो छंडो विधो। इहो सभु ॾिसी हिंदू ॾाढा ख़ुशि थिया कि हिननि जी अहिड़ी हालत थी आहे। ऐं उन खां पोइ हिंदुनि दरिया शाह खे यादि कयो कि असांखे बचायो। एतिरे में छा थो थिए त अग्निदेव बाहि अहे जे घर पहुची वियो। अहे खे बाहि में वराए वरितो ऐं अहो बि भॼंदो भॼंदो मिर्ग शाह वटि आयो ऐं मिर्ग शाह वटि अची चयईं त ॾिसो हीअ हालत छा थियो आहे। मां तव्हांखे पहिरीं चवां पियो हिननि जी जेका उन्हनि जो बयानु न करे सघंदुसि, हिननि जी ताक़त केतिरी आहे। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मञो ई न पिया। हाणे ॾिसो छा थियो आहे। जेकी तव्हां कयो आहे उन जे करे असां सभिनी मुस्लमाननि खे भोॻणो थो पवे ऐं अॻिते बि जेकी कंदा उन जो भोॻणो सभिनी असांखे पवंदो। एतिरे में ॿिया सभई मुस्लमान उते पहुची विया। अची मिर्ग बादशाह खे चवणु लॻा भई तव्हां कुझु कयो न त असां बाहि में मरी वेंदासीं। तव्हां लाल साईं जे शरण में वञो ऐं उन्हनि खां माफ़ी घुरो, तॾहिं असां बची सघूं था, असां न त बची कान सघंदासीं। त मिर्ग शाह अहे खे चयो त मां त ॾाढो गुनाहगार आहियां, मां एॾा गुनाह कया आहिनि त मूंखे लाल साईं बख़्शींदा न बख़्शींदा, छा कंदा कीअं कंदा। त अहे तो चयो भई हलो त सही न, मूंखे उमेदु आहे, हलूं त सही, पहिरीं उन्हनि खे वञी असां माफ़ी घुरूं, पोइ ॾिसूं था छा थो थिए। त अहो वज़ीर ऐं मिर्ग बादशाह ॿई हिंदुनि वटि आया। त हिंदुनि वटि खे अची उन्हनि अर्ज़ु कयो कि भई असांखे लाल साईं वटि हटी वञो। पुठियां छा थियो त हिंदुनि जॾहिं लाल साईं खे अर्ज़ु कयो त लाल साईं दरिया जे किनारे ते विश्वकर्मा खे हुकुम ॾिनो कि हिकिड़ो मंदरु ठही वञे ऐं विश्वकर्मा उते हिकिड़ो मंदरु ठाहियो ऐं लाल साईं उते वेही रहिया। त हिंदू अॻियां अॻियां, मिर्ग शाह ऐं अहो वज़ीर पुठियां पुठियां, सभई उन विश्वकर्मा जे ठाहियल मंदरु
वटि पहुता त अंदरि लाल साईं खे सिंहासन ते वेठो ॾिठूं त ही मिर्ग शाह ऐं वज़ीर सभई लाल साईं जे पेरनि ते किरी उन्हनि खां माफ़ी घुरण लॻा कि असांखे माफ़ु कयो, असां ॾाढा गुनहगार आहियूं, तव्हां असांखे सबक़ु सेखारियो आहे। त लाल साईं चयो भई पंहिंजो दुष्ट सुभाउ छॾियो, कंहिंसां वेर न कयो, हिंदू ऐं मुस्लमान में फ़र्क़ु न कयो, सभई मालिक जा आहिनि, मालिक सभिनी जो आहे, जेको मालिक जी बंदगी करे थो उहो मालिक खे प्यारो आहे ऐं उन्हीअ जो ई जनमु सफ़लो आहे, जेको नथो करे उन्हीअ जो जनमु अजायो आहे। कंहिंसां वेर भाव न कयो, नर ऐं नारीअ में फ़र्क़ु न कयो, सभई मालिक जा आहिनि, पंहिंजे मन में निर्मल वीचार रखो, बुरा वीचार न कयो, कंहिंजो बुरो न कयो। त एतिरो घणो ई कुझु हिननि लाल साईं हिन खे सम्झायो भई तूं न कर, तूं ॿधी या छॾ, तॾहिं तुंहिंजो जनमु सफ़लो थींदो, बेर भाव छॾ। त मिर्ग बादशाह चयो मूंखे अहसासु थी वियो आहे, पंहिंजे ग़लतियुनि जो अहसासु आहे, मुंहिंजूं ग़लतियूं तव्हां माफ़ु कयो ऐं तव्हांखे जेके हिंदू जेके तव्हांजी पूॼा कनि था उहे मूंखे प्यारा आहिनि ऐं मां कसम खाई थो चवां त जेको बि हिंदुनि सां वेर कंदो उहो दोज़ख में वेंदो, तव्हां मूंखे माफ़ु कयो, तव्हां जेकी चवंदव त उन हिसाब सां मां कंदुसि, जेको आदेश ॾींदव उपदेश ॾींदव उन हिसाब सां कंदुसि। मां घणेई ज़ुल्म कया आहिनि, त मूंखे जेकी सज़ा तव्हां ॾियणु चाहियो उहो मां सज़ा भोगींदुसि, जंहिं नमूने तव्हां हलाइणु चाहींदव उन नमूने हलाईंदुसि। मां तव्हांखे वेनिती थो कयां कि मूंखे उपदेश ॾियो त मां छा कयां ऐं कीअं कयां। त इहो सभु ॿुधी करे हिंदुनि खे ॾाढी ख़ुशी थी त मिर्ग बादशाह सही रस्ते ते अची वियो आहे। पोइ लाल साईं मिर्ग बादशाह खे सम्झाइनि था, तूं सच जी राह ते हली करे निर्दरता सां बिना भव जे राज कर, ग़लति कमु कोई न कर, बुरो कमु न कर, सच जी राह ते हल। तूं राजा आहीं, राजा जे लाइ प्रजा सभु हिकु आहे, कंहिं क़िस्म जी ॿियाई न कर, तूं कंहिंसां प्रेम न कर, तूं कंहिंसां वेर न कर, नर ऐं नारीअ में फ़र्क़ु न कर, कंहिं जात जो न सोच, हिंदू मुस्लमान सभु हिकु आहिनि, हर कंहिंखे पंहिंजे पंहिंजे धर्म जे अनुसार हलण जो हक़ु आहे, कंहिंसां ज़ोर ज़बरदस्ती न कर, तूं रियाए जे भले जे लाइ कमु कर, पैदावार वधाए, खूह खोटराए, तलाव ठाराए, कमाईअ जो 8 हिसो तूं लश्कर ते ख़र्च कर, 1 हिसो तूं पंहिंजे परिवार ते ख़र्च कर, 1 हिसो दरबार वग़ैरह ते ख़र्च कर, 2 हिसा बारूद ऐं हथियारनि ते ख़र्च कर, छाकाणि त मुल्क जी हिफ़ाज़त बि ज़रूरी आहे, ऐं 1 हिसो जनता जे कमनि लाइ ख़र्च कर, स्कूल ठाराए, रस्तनि जे ॿिन्ही पासे वण पोखाए, जेके दुखी आहिनि उन जे दुख निवारण जे लाइ कमु कर, त जे अहिड़ा कम कंदे त तुंहिंजी साराह थींदी, सभई तुंहिंजी साराह कंदा, जनता जे लाइ कमु कर। लाल साईं हिन खे अॻिते सम्झाइनि था त हा मां हाणे तोखे ॿुधाईंदुसि त कानून कीअं हले, मुल्क में कानून जो राज थियणु खपे ऐं जेके बि ग़लति कमु कनि था उन्हनि खे सज़ा मिलणु खपे ऐं सज़ा शास्त्रनि अनुसार थियणु खपे। ऐं इन्हीअ जे लाइ जेके विद्वान आहिनि उन्हनि खे इन्हीअ कम ते लॻाए कि उहे डिसाइड कनि, उहे फ़ैसिला कंदा कहिड़ो जुर्म थींदो त कीअं कीअं उन्हनि खे सज़ा मिलंदी। ऐं जेको बि इहा कानून ठहे थो उन कानून जी जानकारी सभिनी खे ॾे, त सभिनी खे ख़बर हुजणु खपे
कि इहो कानून आहे, असांखे न जुर्म करिणो आहे, कहिड़ी सज़ा मिलंदी। ऐं बेगुनाहनि खे कंहिं बि क़िस्म जी सज़ा न मिलणु खपे। जेके देशद्रोह कनि था, जेके कूड़ ॻाल्हाइनि था, जेके व्यभिचारी आहिनि, चाहे औरत हुजे चाहे मर्द हुजे, सभिनी खे सज़ा मिलणु खपे। जेके जानवरनि खे या ॿारनि खे सताइनि था, उन्हनि खे बि सज़ा मिलणु खपे। ऐं जेके धन कमाइनि था ग़लति तरीक़े सां, उन्हनि खे बि सज़ा मिलणु खपे। इन सभिनी खे जेल में विझो। जेको बि गुनाह करे, जहिड़ो गुनाह ओहिड़ी सज़ा, ऐं उन्हनि खे जेल में विझो। ऐं जेल अहिड़ो हुजे जिते को पंहिंजी ख़ुशीअ सां वञणु न चाहे। ऐं जेके बि जेल में आहिनि उन्हनि खां 3 पैर कमु करायो, उन्हनि खां ज़बरदस्त में कमु करायो। ऐं थोरनि ॾींहंनि खां पोइ उन्हनि खे कंहिंजी ज़मानत ते छॾे ॾियो। ऐं उन खां पोइ ॾिसो कि हू ॿाहिरि अची कीअं था कनि। जे कोई वरी गुनाह करे त उनखे तमामु सख़्तु सज़ा ॾियो। ऐं जे कंहिंजो क़त्ल थो करे त उन खे फांसीअ जी सज़ा ॾियो। सज़ा अहिड़ी हुजे जेको भवाइती हुजे, कि जीअं कोई जुर्म न करे। इन नमूने सां तव्हां जेकॾहिं राज कंदा त तव्हांजी हिन लोक में ऐं परलोक में बि साराह थींदी। त लाल साईं इन्हनि खे अर्ज़ु कयो, मुंहिंजी वेनती मञो, तव्हां हिते ठठे में रहो ऐं मूंखे राज करण में मदद कयो। मूंखे हिकु हिकु हंधि आगाह कयो त मां छा कयां, कीअं कयां। मुंहिंजी तव्हांखे इहा वेनती आहे। त सभई उते जेके बि हुआ हिंदू ऐं मुस्लमान, सभई लाल साईं खे अर्ज़ु करणु लॻा कि तव्हां ठठे में रहो। त लाल साईं चयो ठीकु आहे, मां हिते रहंदुसि। ऐं लाल साईं ठठे में 6 महीना रहिया। ऐं 6 महीननि ताईं हिंदू ऐं मुस्लमान सभु हिकु थी विया, भाईचारो थी वियो। तमामु सुठो माहौल ठठे में थी वियो। मुंहिंजो टाइम 5:30 थिया आहिनि। 2-3 मिंट मां ॾिसां। त इन खां पोइ अॻिते मां नेक्स्ट टाइम वधाईंदुसि। ऐं तमामु ई माने लाल साईं जो जीवन जेको आहे न, हिकिड़ी ॻाल्हि मां क्लियर कयां, घणनि खे ख़बर कान हूंदी त लाल साईं पंहिंजो शरीर 12 वरियनि में छॾे ॾिनो हो। 12 वरियनि जी उमिरि में ऐं शरीर छॾे ॾिनो हो। ऐं जनरली असां जेके बि सिंधी ॾिसंदा आहियूं त दरबारियुनि में या किथे बि फोटोग्राफ्स ॾिसंदा आहियूं त असांखे हू ॾाढ़ीअ वारो अछो लाल साईं नज़र ईंदो आहे पले ते। त इहो न आहे, इहे हिन जा रूप आहिनि लाल साईं जा। लाल साईं अलॻि अलॻि रूप अलॻि अलॻि जॻहियुनि ते माण्हुनि खे ॾेखारिया आहिनि। त उन में इहो रूप असां किथे किथे घोड़े ते बि ॾिठा आहिनि। लाल साईं जा फोटोग्राफ्स ॾिठा आहिनि त घोड़े ते सुवार आहिनि ऐं उन्हनि जे हथ में हिकिड़ो नेज़ो आहे, उन जी ताक़त आहे। त घणेई ॻाल्हियूं इन में अहिड़ियूं आहिनि जेके जीअं मां पोइ दफ़े चयो त मूंखे बि ख़बर कान हुई। 8-10 महीना पहिरीं मूंखे ख़बर कान हुई कि लाल साईं जीवन कहिड़ो गुज़ारियो हो। ऐं असांखे ॼाण पंहिंजे इष्ट देव जी हुजणु तमामु ज़रूरी आहे। असां सिंधी आहियूं, असां पूॼूं था। त मां अॼु हिते ई थोरो रोकींदुसि। ऐं मां थोरो परियां मूंखे नज़र न ईंदा आहिनि त मां थोरो तव्हांजो शुक्रिया अदा कयां। ॾिसां पूजा, थैंक यू सो मच फॉर वॉचिंग मी। भीषम टेक चैनल जी थैंक्स अ लॉट। मनोहर लाल अलानी जी ॾाढो ॾाढो शुक्रिया तव्हांजो। हरीश कुमार गुलानी थैंक यू। तव्हांजा कमेंट्स आहिनि, मूंखे बि तमामु सुठो लॻंदो आहे तव्हां सां ॻाल्हाइणु, तव्हांजे साम्हूं ईंदो आहियां। ऐं सभिनी खां सुठो इन करे लॻंदो आहे कि लाल साईंअ जी महिर आहे कि मां हीअ सभु करे सघियो आहियां, थोरो पढ़ियो आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधाइणु चाहींदुसि त मां इन जेको किताबु लिखियो आहे उन ते आधार करे मां वीडियोस ठाहिया आहिनि, सभई सिंधीअ में आहिनि। यूट्यूब ते ऐं फेसबुक ते बि शेयर कया आहिनि। पूरो ई किताब मूं कयो आहे। महेश जी थैंक यू सो मच, तव्हांजे करे त हीअ सभु प्रोग्राम हले वेठो। कीर्ति
चित्रा वाधवानी जी, थैंक्स अ लॉट फॉर योर एप्रिसिएशन। देवराज व्यानी जी, थैंक यू सो मच। ब्रिंग ऑन कैमरा तव्हां चयो हो, थी सघे थो हिन जे लाइ चवंदा हूंदा शायदि। हीअ विमला मुंहिंजी दोस्त, मुंहिंजी हमसफ़र, जीवन संगनी, मुंहिंजी वाइफ, जेका 24 फरवरी 2016 हिन दुनिया मां दादाणो करे हली वई। इन जो मां शुक्रगुज़ार आहियां। गीता खूबचंदानी जी, थैंक यू सो मच। पूजा, थैंक्स अगेन। राजीव जी, थैंक यू सो मच। तव्हां ई सभु ही कराए रहिया आहियो, तव्हांजे करे ई मूं किताबु लिखियो आहे। देवराज विजानी जी, पूजा अगेन। नंद पासवानी जी, थैंक्स अ लॉट फॉर वॉचिंग मी। तव्हां मूंखे एतिरो सभु चओ था, हीअ मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे जो मां तव्हांजे साम्हूं हीअ सभु अॼु चई रहियो आहियां। कविता अमवानी जी, थैंक यू सो मच। राजीव, थैंक्स अ लॉट। ॿिया बि आहिनि जेके हिते कमेंट्स न आहिनि, त मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जिन बि मूंखे लाइव ॾिठो आहे। उन्हनि जी मूंखे हिकु ॼाण न आहे, मां एतिरी ख़बर न पवंदी आहे केरु केरु ॾिसी रहियो आहे, कीअं आहे। मथे फ़ोटोग्राफ्स वग़ैरह बि सभु अचनि था। थैंक यू सो मच। ऐं मां नेक्स्ट टाइम वरी कंटिन्यू कंदुसि। नेक्स्ट संडे सेम टाइम 5 बजे वरी मिलंदासीं। मां झूलेलाल जी कथा खे अॻिते वधाईंदुसि। जेको चवंदो झूलेलाल, तंहिंजा थींदा बेड़ा पार। जय झूलेलाल, जय झूलेलाल। थैंक यू सो मच। वरी गॾिजंदासीं। थैंक यू।